Welcome to Synsoft Studio. This is Sal Jandio. So अॼु असांजो पहिरियों वीडियो C++ में थियोटिकल पहिरियां असां वीडियोस ठाहे चुका आहियूं इन जे प्रैक्टिकल में, बट हीअ असांजो पहिरियों वीडियो आहे जंहिंमें असां थ्योरी सम्झाईंदासीं। असां पहिरियां इंट्रोडक्शन कंदासीं, इंट्रो खां पोइ असां फर्दर अॻिते वधंदासीं, सॼी थ्योरी सॼी क्लियर कंदासीं C++ जी। लेट स्टार्ट था कयूं असां फर्स्ट वीडियो थियोटिकल C++ में। सभ खां पहिरियां जेका C++ आहे उन में जेके फर्स्ट प्रोग्रामर आहे उहा प्रोग्रामर आहे एडा लवलेस, जंहिं प्रोग्रामिंग लैंग्वेज जी शुरूआति कई, जेका जंहिंजी नेम ई आहे अगस्टा एडा, जेका लेडी आहे एडा लवलेस बि चवंदा आहियूं ऐं अगस्टा एडा बेरोन बि चवंदा आहियूं। हिन जी छा आहे डेट ऑफ बर्थ आहे एंड हिन जी डेट ऑफ डेथ आहे। ही एज हुई मैथमेटिशियंस एंड कंप्यूटिंग, ही को वर्कर हुई चार्लिस बेबेज जी। जॾहिं फर्स्ट प्रोग्रामर हुई उते वर्क कंदी हुई चार्लिस बेबेज सां गॾु। फर्स्ट प्रोग्रामर आहे जंहिं पहिरीं असांखे कॉन्सेप्ट ॾिनो प्रोग्रामिंग लैंग्वेज जो। उनखां पोइ सम्झंदासीं त लैंग्वेज आहे छा, नेचुरल एंड आर्टिफिशियल, ॿ टाइप्स आहिनि लैंग्वेजिस जा जेकी असांखे एज एक्सप्लेनेशन ॾींदी लैंग्वेजिस जा। आर्टिफिशियल छा आहिनि एंड लैंग्वेज नेचुरल छा आहे। ॾिसो, नेचुरल लैंग्वेजिस जेके असां पाण ॻाल्हाईंदा आहियूं, ईअं चई सघूं था इंग्लिश थी वई, ठीकु आहे, इहे सभु छा थियूं इंग्लिश लैंग्वेज थी वई, या असां उर्दू चऊं, इहे सभु छा थियूं उर्दू लैंग्वेजिस आहिनि। मतिलबु या असां सिंधी चऊं, इहे असांजियूं लैंग्वेजिस आहिनि जंहिंमें असां चई सघूं था नेचुरल। अच्छा, नेचुरल में ॿ टाइप्स हूंदा आहिनि एक्चुअली। कहिड़ा टाइप्स हूंदा आहिनि नेचुरल लैंग्वेजिस में? ऐं जेकी हिकु वर्बल हूंदी आहे, वर्बल ॻाल्हाईंदा आहियूं, जेकी असां जीअं ही लैंग्वेजिस सॼियूं अची वियूं ही वर्बल थियूं। ऐं ॿियूं हूंदियूं आहिनि नन वर्बल। नन वर्बल कहिड़ियूं हूंदियूं आहिनि? उहे लैंग्वेजिस जेकी गूंगा ॻाल्हाईंदा आहिनि, जे ईअं चई सघूं था जेके डंप हूंदा उहे ॻाल्हाईंदा आहिनि लैंग्वेजिस इशारनि वारी, उनखे नन वर्बल चवंदा। नेचुरल लैंग्वेज जा ॿ टाइप्स हूंदा आहिनि, हिकु वर्बल हूंदी आहे ऐं ॿी हूंदी आहे नन वर्बल, जेका गूंगा ॻाल्हाईंदा आहिनि लैंग्वेजिस। त नेचुरल में असांजो इंग्लिश, सिंधी, उर्दू, मैथ्स, जेके बि लैंग्वेजिस अची जेके असां ह्यूमन अंडरस्टैंडिंग लाइ इस्तेमालु कंदा आहियूं। आर्टिफिशियल लैंग्वेजिस में हूंदियूं आहिनि जेकी असां आर्टिफिशियली यूज़ कयूं। जीअं मिसाल तौरु असां चई सघूं था जीअं मैथ्स थी वई, मैथ्स बि छा आहे एज आर्टिफिशियल आहे। ॿी असांजी लैंग्वेज आहे हिन जो टाइप अकाउंटिंग, जेका असां अकाउंट जे थ्रू असां जेको बि यूज़ करायूं उन जे लाइ अकाउंटिंग वारी लैंग्वेज यूज़ थींदी आहे। ऐं थर्ड आहे जेका असां पाण पढ़ंदासीं उहा आहे प्रोग्रामिंग लैंग्वेज, जंहिंजे थ्रू असां पढ़ंदा आहियूं। जीअं C++ थी वई, उहा सॼी छा थी वई प्रोग्रामिंग लैंग्वेजिस, इहे सभु अची वियूं हिननि में। ऐं मुख़्तलिफ़ लैंग्वेजिस आहिनि, उहे असां अॻिते डिस्कस कंदासीं त कहिड़ी। मतिलबु डिफरेंस सिर्फ़ु कयोसीं असां लैंग्वेज छा थींदी आहे सोर्स ऑफ कम्युनिकेशंस। कम्युनिकेशंस असां कहिड़े तरीक़े सां कयूं, लाइक वाइज असां सिस्टम सां अगरि कम्युनिकेशन करणु चाहींदा आहियूं त उन जे लाइ बि असांखे इहे शयूं नीडिड हूंदियूं आहिनि। अचूं था टाइप ऑफ लैंग्वेजिस जेकी असांजी प्रोग्रामिंग लैंग्वेज में। प्रोग्रामिंग लैंग्वेज में असांजूं टे टाइप्स हूंदियूं आहिनि, जीअं मशीन थी वई, असेंबली थी वई एंड थर्ड थी वई हाई लेवल लैंग्वेजिस। हाणे असां चऊं था पहिरियां असां हिननि खे डिस्कस कंदासीं त जेकी लैंग्वेज जा 3 टाइप्स आहिनि प्रोग्रामिंग। मशीन लैंग्वेज हूंदी आहे जेका सिर्फ़ु डिपेंड कंदी आहे नंबरनि ते, जेके नंबर हूंदा उन्हनि ते डिपेंड करे थी। ऐं स्पेसिफिक इंस्ट्रक्शंस हूंदियूं आहिनि जेकी डिफाइन थियल हूंदियूं आहिनि सिस्टम जे अंदरि, उहो असांखे सॼो ॿुधाईंदो आहे। त असांजी जेकी मशीन लैंग्वेज जीअं बाइनरी नंबर थी वई, या ईअं चऊं असां आस्की जेके आहिनि, इहे असांजा एज अ सिस्टम जेको अंडरस्टैंड कराईंदो आहे लैंग्वेज खे। असेंबली लैंग्वेज कहिड़ी हूंदियूं आहिनि? उहे असेंबली लैंग्वेज जेके रिप्रेज़ेंट कराईंदियूं आहिनि कंप्यूटर ऑपरेशंस खे, जेकी ट्रांसलेट कराईंदो आहे असेंबलर जेको हूंदो आहे। जीअं लोडर थी वियो, बेस पे थी वियो, एड थी वियो, ओवर पे थी वियो, स्टोर थी वियो या ग्रास पे थी वियो। इहे सभु छा आहिनि एग्जाम्पल आहिनि कंहिंजा एज अ असेंबली लैंग्वेज जा। हाई लेवल लैंग्वेज छा थींदियूं आहिनि? हाई लेवल लैंग्वेज उहे हूंदियूं आहिनि जीअं असां अंग्रेज़ी ॻाल्हाईंदा आहियूं या मैथमेटिशियन नोटेशंस हूंदियूं आहिनि, ट्रांसलेट बाय कंपाइलर जे थ्रू असां उन्हनि खे ट्रांसलेट करणु चाहियूं त उहे असांजी हूंदियूं आहिनि हाई लेवल लैंग्वेज। मिसाल तौरु जीअं ग्रास पे या इक्वल टू बेस पे, यानी कि हिन जो वैल्यू
हिन जो जेको वैल्यू आहे उहो असां हिन खे ॾेई छॾियोसीं। मतिलबु मां ईअं चई सिर्फ़ु सिंगल हिन जो न, असां हिन ॿिन्हिनि जो मतिलबु हिन ॿिन्हिनि खे असां पाण में जोड़ कयो आहे। इन जोड़ करण जे लाइ जेका असांजी लैंग्वेज यूज़ थींदी उहा हूंदी हाई लेवल लैंग्वेजिस। ॿियो हूंदी आहिनि लो लेवल लैंग्वेजिस। लो लेवल लैंग्वेजिस एक्चुअली छा हूंदियूं आहिनि, प्रोग्रामिंग हूंदियूं आहिनि जेकी असांखे प्रोवाइड कंदियूं आहिनि एब्स्ट्रैक्शंस, जेके असांखे कंप्यूटर इंस्ट्रक्शन जे लाइ कुझु सेट ऑफ आर्किटेक्चर्स ठहियल हूंदा आहिनि। मतिलबु ईअं चई सघूं था कमांड्स ठहियल हूंदियूं आहिनि या फंक्शन्स ठहियल हूंदा आहिनि। उहे असांखे लैंग्वेज जे थ्रू मैप ॾींदा आहिनि ऐं स्ट्रक्चरली या सिमिलरली असांखे प्रोसेसर जी इंस्ट्रक्शंस ठहियल हूंदियूं आहिनि, उहे असांजी हूंदियूं आहिनि लो लेवल लैंग्वेजिस। जीअं लो लेवल में अची वियूं लिस्प थी वई, कोबोल, इहे सभु असांजूं अची वियूं लो लेवल लैंग्वेजिस में। उन खां पोइ अचूं था स्ट्रक्चर ऐं नन अनस्ट्रक्चर लैंग्वेजिस। नन स्ट्रक्चर बि चवंदा आहियूं बट असां हिननि खे अनस्ट्रक्चर बि चई सघूं था। ही ॿई लैंग्वेजिस आहिनि जेकी यूज़ थींदियूं आहिनि। स्ट्रक्चर छा थींदियूं आहिनि ऐं अनस्ट्रक्चर कहिड़ियूं थींदियूं आहिनि, लेट्स डिस्कस। ॾिसो, स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लैंग्वेज जनरली कन्वर्ट कंदियूं आहिनि लार्ज या कॉम्प्लेक्स प्रोग्राम मोर मैनेजेबल एंड स्मॉल पीस ऑफ कोड। स्ट्रक्चर जेकी लैंग्वेज हूंदियूं आहिनि उहे तमामु जेके घणो कोड असां यूज़ था कयूं उनखे असां मिनिमाइज़ करे कंहिं नंढे पोर्शन में डिवाइड कयूं, उनखे स्ट्रक्चर चइबो आहे। मतिलबु स्ट्रक्चर प्रोग्रामिंग लैंग्वेज। ऐं जेके बि असांजा स्मॉल पीस ऑफ कोड हूंदा आहिनि न, उहे उन्हनि खे असां एज़ अ फंक्शन चवंदा आहियूं। मतिलबु जे ईअं चई सघूं था मॉड्यूल हूंदा आहिनि या सब प्रोग्राम हूंदा आहिनि जेके लार्ज प्रोग्राम खे यूज़ करण जे लाइ असां सॼे प्रोग्राम वॾे खे कन्वर्ट करे छॾींदा आहियूं नंढनि नंढनि हिसनि में, जीअं असां ईज़ी टू यूज़ करे सघूं। अच्छा, इन्हनि खे असां मॉड्यूलर प्रोग्रामिंग लैंग्वेज बि चवंदा आहियूं, छो त हीअ असांजा वॾनि प्रोग्राम्स खे कन्वर्ट करण जे लाइ असांखे हेल्प आउट कराईंदी आहे। स्ट्रक्चर लैंग्वेजिस मतिलबु मॉड्यूल असां नंढनि नंढनि हिसनि में जेकी असांखे जेके बि फंक्शन्स हूंदा आहिनि उहे फंक्शन्स ॿिए कंहिं फंक्शन्स ते इफेक्ट बिल्कुलु बि न कंदा। अनस्ट्रक्चर प्रोग्रामिंग लैंग्वेज कहिड़ी थींदियूं आहिनि, उहे हूंदियूं आहिनि जेकी टाइप ऑफ प्रोग्रामिंग जनरली एग्जीक्यूट कराईंदा आहिनि सीक्वेंशनली, जीअं ऑर्डर थियल हुजे। मतिलबु जीअं 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, जीअं कोड असांखे एक्सप्लेन थियल आहे उअं ई असां जीअं मिसाल तौरु असां यूज़ कराईंदा आहियूं HTML। HTML कीअं यूज़ थींदी आहे त HTML जे लाइ असांखे सीक्वेंस ई यूज़ करणी पवंदी आहे। अगरि मां सीक्वेंस यूज़ न कंदुसि त असांजो जेको कोड हूंदो उहो हेठि मथे हूंदो। अगरि असां हिन कोड खे मथे रखंदासीं त इहो मथे हूंदो, असांजी सीक्वेंस छा थींदी, ग़लति थींदी। त इन जे लाइ अनस्ट्रक्चर जेका हूंदी आहे, अनसीक्वेंशियल हूंदी आहे डेटा, जेका असांखे सीक्वेंशियल हूंदी आहे, जेका असांखे सीक्वेंस वाइज़ ई यूज़ करणी पवंदी आहे। नन स्ट्रक्चर केपेबल हूंदी आहे क्रिएटिंग टर्निंग द कंप्लीट एल्गोरिथम्स। जीअं असां कंप्लीट एल्गोरिथम्स एज़ इट इज़ लिखूं ऐं उनखे ई असां यूज़ कयूं, उनखे चइबो आहे नन स्ट्रक्चर्ड या अनस्ट्रक्चर्ड। अच्छा, हीअ ॾिसो कुझु स्ट्रक्चर ऐं अनस्ट्रक्चर लैंग्वेजिस जीअं असांजो एल्गोला, इहे छा आहिनि, स्ट्रक्चर आहिनि या असांजे पास्कल आहिनि, इहे सभु आहिनि। ऐं जेके अनस्ट्रक्चर आहिनि, जीअं कोबोल थी विया, असांजी इहे सभु शयूं अची वियूं हिननि में। मिसाल त हीअ एग्ज़ाम्पल्स में असां वधीक हिननि खे डिस्कस नथा कयूं, सिर्फ़ु असांखे एतिरो एग्ज़ाम्पल वठिणो हुयो त हीअ सभु असांजूं एज़ अची थी वञनि अनस्ट्रक्चर में एंड ही अची थी वञनि असांजूं अनस्ट्रक्चर में। मतिलबु असां हिननि जे थ्रू असां यूज़ करे सघूं था। ऐं ॿियूं हूंदियूं आहिनि हाई लेवल लैंग्वेजिस। हाई लेवल लैंग्वेजिस में कहिड़ियूं अची वियूं, जीअं असां चई सघूं था फ्यू अदर हाई लेवल लैंग्वेजिस, जीअं फॉर्ट्रॉन थी वई, कोबोल थी वई, पास्कल थी वई, इहे सभु अची वेंदियूं आहिनि हाई लेवल लैंग्वेजिस में। जीअं फार्मूला ट्रांसलेशन यूज़ कयूं, कोबोल यूज़ था कयूं, कॉमन बिजनेस ओरिएंटेड लैंग्वेजिस आहिनि, या पास्कल लैंग्वेज जेके असां ख़ासि कर डेटाबेस जे लाइ यूज़ कयूं या असां अदर वर्क यूज़ कयूं। फॉर्ट्रॉन असांजी फार्मूला ट्रांसलेशन जे लाइ यूज़ थींदी आहे, सिर्फ़ु असां फार्मूला यूज़ करे सघंदा आहियूं। कोबोल असांजी कॉमन बिजनेस जे लाइ या अमाउंट ऑफ डेटा खे कैलकुलेशन करण जे लाइ असां इस्तेमालु कंदा हुआसीं। असां चवंदा C++ जो जंहिं इन्वेंशन कई C++ जी कॾहिं कई हुई, उहा आहे C++ 1979 में कंहिं कई। ही बंदो आहे जंहिं प्रोफेसर आहे बिजॉन स्ट्रॉस्ट्रप, जंहिं कॾहिं यूज़ कई
हिन जी असां हिन जी हिस्ट्री ॾिसूं त हिस्ट्री में ही बॉर्न थियो 3 डिसंबर 1950 अरॉस डेनमार्क। ये एक्चुअली डेनमार्क कंट्री जो आहे ऐं नेशनलिटी डेनिश आहे, मतिलबु डेनमार्क जो आहे। एजुकेशन रॉस यूनिवर्सिटी में जंहिंमें MSc कई आहे, यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज जंहिंमें PhD कई आहे हिन यूनिवर्सिटी ऑफ कैम्ब्रिज में। एंड लाइक वाइज हुन MSc खां पोइ हुन PhD कई आहे, मतिलबु MPhil इहे वग़ैरह सभु कुझु जीअं नोन एज़ C++ 1979 में इन C++ जनरेट कई, जेको बेस आहे C जो, मतिलबु C बेस आहे हुनजो, उन खां पोइ C++। इन एवॉर्ड्स कहिड़ा कया? ग्रॉस मरी हैप्पी अवार्ड 1993 में खई अथई, MA फेलो 1994, IEEE फेलो 1994 ऐं डॉक्टर बोस एक्सीलेंस अवार्ड 2008 जेको तमामु वॾो अवार्ड हूंदो आहे डॉक्टर डॉब्स, ऐं कंप्यूटर पाइनियर अवार्ड 2018 में। एज जुलाई 2022 में स्टॉज़र प्रोफेसर रहा कंप्यूटर साइंस एट द कोलंबिया यूनिवर्सिटी में, करंटली वर्क करे थो एज अ प्रोफेसर। जेका हिन जी करंटली जेकी यूज़ करे थो 2022 खां वठी हिते। हिस्ट्री C++ जी एक्चुअली एलोप आहे सी जो, सी लैंग्वेज मतिलबु बेस हुआ, उन खां पोइ ही ठही। ही ॿिनि प्रीवियस प्रोग्रामिंग लैंग्वेज जो बेस आहे BCPL एंड B, छो त B ऐं C मां जेकी निकितल आहे C++। ANS एस्टेब्लिश कई वर्ल्ड वाइड स्टैंडर्ड C प्रोग्रामिंग, ऐं C प्रोग्रामिंग डेवलप कई हुई कंहिं डेनिस रिची। C++ स्पोर्स अप C खे प्रोवाइड करण लाइ कैपेबिलिटी मतिलबु वधीक ॾियूं। असांजी जेका C हुई विदाउट ऊप हुई, मतिलबु ही असांजी ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे। ऑब्जेक्ट छा खे चइबो आहे? रीयूज़ेबल सॉफ्टवेयर कंपोनेंट्स, मतिलबु मॉडल जेके हूंदा उन्हनि खे असां ॿीहर यूज़ कयूं, उहे असांजा ऑब्जेक्ट हूंदा आहिनि। ऐं अचूं था ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग ईज़ी टू अंडरस्टैंड हूंदा आहिनि एंड करेक्ट कराईंदा आहिनि, मॉडिफाई कराईंदा आहिनि, मतिलबु उन्हनि खे असां मॉडिफाई कर। फर्स्ट अपीयर्ड थी 1985 में। C++ 1979 हिन जी डेट जेका उन जी लॉन्चिंग जी, बट जेका प्रॉपर तरीक़े सां इस्तेमालु थी हुई 1985 में। ठीकु, उन खां पोइ अचूं था हिते, अचूं था असां जनरली जेका ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लैंग्वेज आहे उहा C++ कंसिस्ट आहे, यानी कि पीस ऑफ कॉल्ड क्लासेस एंड फंक्शंस। जेका C++ कंसिस्ट हूंदी आहे पीस ऑफ कॉल्ड क्लासेस एंड फंक्शंस ते, ऐं देयर आर रिच कलेक्शन ऑफ एग्जिस्टिंग क्लासेस हूंदा आहिनि तमामु घणा, ऐं फंक्शंस हूंदा आहिनि, स्टैंडर्ड लाइब्रेरीज़ हूंदियूं आहिनि जेके ऑल प्रोग्रामर्स यूज़ करे सघनि था, कंहिंजा C++ जा। C++ ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, जंहिंखे असां ऊप बि चवंदा आहियूं, ऐं मेनी बेस्ट लैंग्वेज जो क्रिएटिंग लार्ज स्केल एप्लीकेशंस, मतिलबु चई सघूं था क्रिएटिंग लार्ज स्केल एप्लीकेशंस हूंदी आहे जेका C++ में सबसेट हुआ कंहिंजो C लैंग्वेजिस जो। ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग छा थींदियूं आहिनि? ऑब्जेक्ट ओरिएंटेड जेके हूंदियूं आहिनि उहे असांखे छा प्रोवाइड कंदियूं आहिनि? लेट्स असां स्टार्ट ॾिसूं था हिनखे। त ऑब्जेक्ट ओरिएंटेड हैज़ अ स्वीपिंग इम्पैक्ट बिकॉज त असांखे अपील मल्टीपल लेवल्स ॾींदो आहे असांखे। ऑब्जेक्ट ओरिएंटेड जेके असांखे प्रोमिसिस फास्टर ॾेखारींदो आहे, ऐं डेवलपमेंट तमामु ईज़ी वे सां हूंदी आहे, ऐं मेंटेनेंस हुनजी तमामु प्रॉपर वे सां करे सघूं था। बॉटम टू अप असां उन्हनि खे यूज़ करे सघूं था, डिफरेंट उन्हनि खे फंक्शंस खे। उन खां पोइ असां ॾेई सघूं था ऑब्जेक्ट ओरिएंटेड खे कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, मिसाल तौरु ऑब्जेक्ट एंड ओरिएंटेड असां चई सघूं था। उन खां पोइ ऑब्जेक्ट ओरिएंटेड असांजी प्रोग्रामिंग आहे जंहिंजे थ्रू असां यूज़ कराए सघूं था। ऐं ऑब्जेक्ट ओरिएंटेड रिफर्ड हूंदी आहे असांजी डेटा फील्ड, ऐं यूनिक एट्रीब्यूट्स असांखे ॾींदो आहे, मतिलबु बिहेवियर हूंदो आहे, एवरीथिंग असांजो ऊप जे थ्रू इस्तेमालु थींदो आहे, यानी कि ग्रुप थियल हूंदा आहिनि सेल्फ सस्टेनेबल ऑब्जेक्ट्स पाण में, माना ग्रुप थियल हूंदा आहिनि ऑब्जेक्ट्स पाण में, उन्हनि जे थ्रू असां उन्हनि खे इस्तेमालु कंदा आहियूं। मोस्ट पॉपुलर प्रोग्रामिंग मॉडल असां प्रोग्रामिंग यूज़ कराईंदा आहियूं जीअं असांजा सिंप्लीफाई ऐं उन्हनि खे प्रॉपर तरीक़े सां, ऐं कॉम्प्लेक्स प्रोग्राम हुजनि या लार्ज प्रोग्राम हुजनि, उन्हनि खे असां अपडेट एंड मेंटेन प्रॉपर तरीक़े सां करे सघूं था। सिंप्लीफाई कराईंदो आहे सॉफ्टवेयर खे प्रॉपर तरीक़े सां, ऐं मेंटेन प्रोवाइडिंग कंदो आहे मेजर कॉन्सेप्ट, जीअं असांजा एब्स्ट्रैक्शन थी वई, इनहेरिटेंस थी वई, पॉलीमॉर्फिज्म थी विया, एंड इनकैप्सुलेशंस थी विया। ॾिसो प्रिंसिपल्स आहिनि या पिलर्स ऑफ ऊप जा, उहे कहिड़ा ऊप जा प्रिंसिपल्स आहिनि? ये एब्स्ट्रैक्शन आहे, इनकैप्सुलेशन, इनहेरिटेंस एंड पॉलीमॉर्फिज्म। एब्स्ट्रैक्शन
कॉन्सेप्ट हूंदो आहे असांखे हाइड कराईंदो आहे इम्प्लीमेंटेशन्स फ्रॉम यूज़र खां हाइड कराईंदो आहे शो ओनली इसेंशियल जेके बि हूंदा आहिनि उन्हनि खे असांखे शो कराईंदो आहे इंफॉर्मेशन मतिलबु जीअं यूज़र थी वियो कॉन्सेप्ट करे थो डेवलपर आहे उहो चेंजिस का बि कंदो त उहो सिर्फ़ु उनखे ख़बर हूंदी एडिड ओवर टाइम इट रिड्यूस द कॉम्प्लेक्सिटी उनखे हीअ छा कंदो आहे हिडन कराईंदो आहे असांजी इम्प्लीमेंटेशन्स जेके बि हूंदी आहिनि उहा हिडन थियल हूंदी आहे कंहिंखे ख़बर ई न पवंदी आहे उन खां पोइ देयर आर फॉलोइंग एडवांटेजिस ऑफ एब्स्ट्रैक्शन जा कुझु बेनिफिट्स आहिनि या फ़ाइदा आहिनि या अवॉइड कराईंदो आहे डेलीकेसी खे ऐं या ईज़ी बर्डन हूंदो आहे मेंटेनेंस इंक्रीज़ कराईंदो आहे सिक्योरिटी एंड कॉन्फिडेंशियली सिक्योरिटी खे तमामु घणो ईज़ी कराईंदो जीअं मिसाल तौरु ऑब्जेक्ट या जेको एब्स्ट्रैक्शन आहे जीअं ॾिसो माई टेस्ट आहे ऐं एडिशन कराईंदो आहे सब्सट्रैक्शन कराईंदो आहे मल्टीप्लिकेशन हिक जे थ्रू असां कैलकुलेट कराए सघूं था 3 ऑप्शंस मतिलबु ईअं असांखे छा आहे एब्स्ट्रैक्शन सां हिकु शइ साम्हूं आहे जेको असांजी कैलकुलेटर हूंदो आहे त असांजे प्लस माइनस मल्टीप्लिकेशन ईज़ीली असां उन्हनि खे परफॉर्म करे सघंदा आहियूं ऑपरेशन्स इनकैप्सुलेशन छा थींदो आहे इनकैप्सुलेशन बि ऑब्जेक्ट ओरिएंटेड जो हिकु पिलर आहे या असांजो चई सघूं था हुनजो रूल आहे हिकु मैकेनिज़म हूंदो आहे जेको बाइंड कराईंदो आहे डेटा खे या फंक्शन्स खे या चऊं था कंहिं क्लास में असां उनखे का एंटिटी हुजे उन जे थ्रू असां डेटा ऐं फंक्शन्स खे पाण खे आउटसाइड इंटरफ्रेंस करायूं या असां मिसयूज़ था कयूं उन्हनि खे देयर आर इट इज़ आल्सो प्रोवाइड द सिक्योरिटी क्लास बेस्ड एग्जाम्पल इनकैप्सुलेशन आहे इनकैप्सुलेशन एक्चुअली छा कराईंदो आहे असांखे बाइंड कराईंदो आहे कंहिं बि डेटा खे मतिलबु ॿिनि खे क्लास जे थ्रू असां जीअं ॾिसो डेटा मेंबर आहे ऐं मेथड आहे हिन ॿिन्हिनि खे असां बाइंड हिक ॿिए सां कराए छॾियो आहे विद द हेल्प ऑफ इनकैप्सुलेशन चऊं था इनहेरिटेंस असांजो इनहेरिट कराईंदो आहे इनहेरिट सां मुराद आहे त जॾहिं बि असां वैल्यू यूज़ कयूं या असां अक्वायर था कयूं कंहिं प्रॉपर्टी खे उन एग्ज़िस्टेंट खे या असां पेरेंट क्लास था यूज़ कयूं इनहेरिटेंस मतिलबु तव्हां हिक ई शइ खे असां बार बार कॉल था कयूं त उन्हनि खे असां कंहिं ॿिए जे थ्रू असां कॉल करायूं साॻे खे जीअं चाइल्ड पेरेंट एंड चाइल्ड जो कमु हूंदो आहे उन्हनि खे असां डायरेक्टली कॉल कराईंदा आहियूं मतिलबु हिकु पेरेंट आहे उनजा 2 चाइल्ड आहिनि त असां उनखे डायरेक्टली ही बि यूज़ करे सघे थो ही बि यूज़ करे सघेसि थो हिन जा फंक्शन्स मतिलबु इनहेरिटेंस असांखे इनहेरिट कराईंदो आहे जेको असांखे इनहेरिटेंस प्रोवाइड कंदो आहे कोड रीयूज़ेबिलिटी जीअं मां तव्हांखे चयुमि हिन जो फंक्शन ही बि यूज़ करे सघे थो ही बि यूज़ करे सघे थो साॻे तरीक़े सां ही फंक्शन असांजो ख़ुदि पाण बि यूज़ करे सघे थो एग्जाम्पल में जीअं ॾिसो पर्सन आहे उहो एम्प्लॉय बि थी सघे थो कस्टमर बि थी सघे थो एम्प्लॉय आहे मैनेजर बि थी सघे थो एंड डेवलपर बि थी सघे थो मतिलबु साॻियो ई वर्क आहे उहो ई हिते तव्हांजो डिफरेंट वे सां उनखे असां यूज़ कराए सघूं था पोली मतिलबु हूंदो आहे असांजो हिक खां वधीक शयूं पोलीमॉर्फिज़म मीन्स पोली मतिलबु मेनी थी वियो ऐं मॉर्फिज़म मीन्स शेप्स थी विया मतिलबु मेनी शेप्स असां मतिलबु हिक ई शइ खे असां डिफरेंट शेप्स ॾेई सघूं था असां चऊं था हिन खे ई एग्जाम्पल जे थ्रू असां सम्झूं था जेको पर्सन आहे उहो एम्प्लॉय बि आहे फादर बि आहे हस्बैंड बि आहे मतिलबु असां हस्बैंड बि थींदो फादर बि थी सघे थो एंड हू एम्प्लॉय बि थी सघे थो हिकु ई पर्सन आहे मुख़्तलिफ़ फेसिस जे थ्रू मुख़्तलिफ़ वर्क परफॉर्म करे सघे थो हीअ असांखे डेवलप कराईंदो आहे क्रिएट क्लीन सेंसेबल एंड रीडेबल रीसाइलेंट कोड मतिलबु साॻे ई कोड खे असां बार बार यूज़ था कयूं त उनखे असां डिफरेंट वे सां असां इस्तेमालु करे सघूं था जेको कॉन्सेप्ट हिन जो हूंदो आहे उहो पोलीमॉर्फिज़म पर्सन प्लेस कंदो आहे जीअं असां हीअ सम्झोसीं त इन थ्रू असां यूज़ करे सघूं था उप कॉन्सेप्ट कहिड़ा हूंदा आहिनि उप जा ई कॉन्सेप्ट्स आहिनि जीअं ॾिसो ऑब्जेक्ट आहे क्लास इनहेरिटेंस पोलीमॉर्फिज़म एब्स्ट्रैक्शन एंड इहे सॼा असां ऑलरेडी सम्झा आहिनि ऑब्जेक्ट छा थींदो आहे ऑब्जेक्ट एक्चुअली रियल वर्ड एंटिटी हूंदी आहे जेको रियल वर्ड एंटिटी एज़ हूंदो आहे असां ईअं चई सघूं था हू बिहेवियर हूंदो आहे ऐं प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि प्रॉपर्टी कंहिंजी एंटिटीज़ जी एट्रीब्यूट हूंदा आहिनि बिहेवियर हूंदा आहिनि एंड प्रॉपर्टीज़ हूंदियूं आहिनि जंहिंखे असां इंस्टेंस कराईंदा आहियूं क्लास खे इहो असांजो कंटेंट हूंदो आहे मेंबर ऑफ फंक्शन्स जो या वेरिएबल जो या असां ईअं चई सघूं था डिफाइन थियल हूंदो आहे क्लास जे अंदरि ऐं इहो स्पेस खणंदो आहे मेमरी में एंड डिफरेंट ऑब्जेक्ट्स डिफरेंट स्टेट्स हूंदियूं आहिनि हुन जूं एट्रीब्यूट्स एंड बिहेवियर मतिलबु हर ऑब्जेक्ट जो डिफरेंट स्टेट्स हूंदियूं आहिनि एंड डिफरेंट एट्रीब्यूट्स एंड डिफरेंट बिहेवियर्स क्लासिस छा थींदो आहे क्लास एक्चुअली हिकु ब्लू प्रिंट ईअं चई सघूं था असां हिकु टेम्पलेट हूंदो आहे जेको असांखे ऑब्जेक्ट जे थ्रू यूज़ कंदो आहे या ईअं चई सघूं था असां यूज़र डिफाइंड डेटा टाइप हूंदो आहे
इनसाइड हूंदो आहे क्लास में जेको असां यूज़ कराए सघूं था वेरिएबल्स। कॉन्स्टेंट्स हूंदो आहे मेंबर या फंक्शन्स हूंदो आहे, फंक्शनलिटी असांखे शो कराईंदो आहे ऐं बाइंड्स कराईंदो आहे डेटा खे। फंक्शन्स असांजो टुगेदर हूंदो आहे सिंगल यूनिट में ऐं असांजो कंज़्यूम कराईंदो आहे मेमरी खे एट रन टाइम। मतिलबु जेको क्लास हूंदो आहे कंज़्यूम कराईंदो मेमरी खे रन टाइम। ऐं क्लासिस असांजा कंसीडर हूंदा आहिनि कंहिंसां डेटा स्ट्रक्चर सां, त कहिड़ो टाइप आहे असांजो डेटा जंहिंखे असां ऑर्गेनाइज़ करण वारा आहियूं, या ईअं चई सघूं था असां लॉजिकल एंटिटी हूंदी आहे। बेस्ट एग्जांपल हूंदो आहे डेटा बाइंडिंग, मतिलबु क्लास जो असांजो बेस्ट जेको एग्जांपल आहे उहो डेटा बाइंडिंग आहे। क्लास एग्जिस्ट करे थो विदाउट ऑब्जेक्ट जे, बट वाइस वर्सा हूंदो आहे हुनजो नॉट पॉसिबल असांजो। ऐं कॉपलिंग छा थींदो आहे, कॉपलिंग असां ॿिनि तरीक़नि सां उन्हनि खे यूज़ कराईंदा आहियूं। मिसाल तौरु कॉपलिंग एक्चुअली असांजो हूंदो आहे कंसर्न कराईंदो आहे ऑब्जेक्ट सां। जी मिसाल तौरु जेको ऑब्जेक्ट डायरेक्टली कंहिंखे चेंज नथो करे या मॉडिफाई नथो करे सघे अदर ऑब्जेक्ट खे, उनखे असां क्लोजली टू ऑब्जेक्ट असां कनेक्ट कराईंदा आहियूं। मतिलबु असां विद द हेल्प ऑफ कॉपलिंग जे थ्रू असां कराईंदा आहियूं। उन जा ॿ टाइप्स हूंदा आहिनि, हिकिड़ो हूंदो आहे लूज़ हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे टाइट हूंदो आहे। कॉपलिंग लूज़ ऑब्जेक्ट दैट असां इंडिपेंडेंट कराईंदो आहे वन एन अदर, एंड असां ॿियो हूंदो आहे डायरेक्टली मॉडिफाई कराईंदो आहे स्टेट खे। ऐं ऑब्जेक्ट असांजे कॉल लूज़ली चवंदा आहियूं कॉपल्ड में। लूज़ली कॉपलिंग जेको हूंदो आहे असांखे मेक कराईंदो आहे कोड खे मोर फ्लेक्सिबल ऐं चेंजेबल। मतिलबु ईअं चई सघूं था जेको लूज़ आहे उहो इंडिपेंडेंट हूंदो आहे, उहो ॿिए कंहिं ते या डायरेक्टली ॿिए कंहिंखे असां मॉडिफाई नथा करे सघूं लूज़ली में। टाइट छा थींदो आहे, डिपेंड हूंदो आहे अदर्स ते ऐं कैन मॉडिफाई स्टेट्स ऑफ द अदर ऑब्जेक्ट्स। असां ॿियनि खे ई डिपेंड कंदो आहे ॿियनि ते, ऐं ॿियनि जी असां डायरेक्टली उन्हनि खे मॉडिफाई बि करे सघूं था ऐं उन्हनि खे असां स्टेट बि चेंज करे सघूं था। ऐं हिन खे असां टाइट कॉपलेट चवंदा आहियूं। क्रिएट कराईंदो आहे कंडीशंस जॾहिं असां मॉडिफाई कराईंदा आहियूं कोड खे, ऐं ऑब्जेक्ट असांजो रिक्वायर हूंदो आहे चेंजिंग कराईंदो आहे कोड खे अदर हिसाब सां। कोइजन्स छा थींदा आहिनि, कोइजन्स मतिलबु असांजो रिलेशनशिप ठहियलु हूंदो आहे। एक्चुअली मॉड्यूल्स ऐं डेटा जो पाण में जॾहिं रिलेशनशिप ठहियलु हूंदो आहे न एलिमेंट्स जो पाण में, उनखे कोइजन्स चइबो आहे। मतिलबु या ईअं चई सघूं था मॉड्यूल ऐं असांजा क्लासिस पाण में कंबाइंड इन ऊप जे थ्रू उहे असांखे ठाहे। जीअं ॾिसो ABC आहे ऐं CDE, इहे छा आहिनि सॼा कंबाइंड थिया आहिनि। कोइजन्स तव्हांजा जेके छा आहिनि उहे हिक ॿिए सां एलिमेंट्स पाण में ऐं कॉपलिंग पाण में कनेक्टेड आहिनि, बट ही हिन जी डेटा खे चेंज नथो करे सघे। अचूं था कंपोज़िशन असां छा खे कंदा आहियूं, जीअं ऑब्जेक्ट्स वग़ैरह हुजनि असां हुनजी कंपोज़िशन ॾिसंदासीं त कीअं यूज़ थींदी। जीअं डिस्क्राइब थींदो आहे क्लास खे रेफरेंस कराईंदा आहियूं हिकु ऑब्जेक्ट या ॿिए कंहिं क्लास सां, या इंस्टेंस वेरिएबल्स हूंदा आहिनि ऐं मॉडल हूंदा आहिनि, हेज़ एसोसिएशंस हूंदा आहिनि हिक ॿिए सां जेके बि ऑब्जेक्ट हूंदा आहिनि। ऐं ईअं चई सघूं था उन्हनि सभिनी जो रिलेशनशिप हूंदो आहे रियल वर्ड में। जीअं असां एग्जाम्पल ॾियूं था कार एंड हेज़ एंड, जीअं ॾिसो असां एक्चुअली कोई कंपोज़िशन में रीयूज़ करे सघूं था एग्जिस्टिंग कोड, या डिज़ाइन करे सघूं था असां क्लीन APIs, या चेंज करे सघूं था इम्प्लीमेंटेशन। जीअं क्लास यूज़ थियल आहे उनखे असां ॿीहर कंपोज़िशन करे एडॉप्ट करे एक्सटर्नल क्लाइंट्स खे ॾेई सघूं। जीअं ॾिसो कार इंजन ना उहा कार त आहे, उहा हुनजी कहिड़ी आहे, मिसाल तौरु हुंडा आहे, या कार इंजन कहिड़ी आहे, उहा इंजन असांजी हुंडा थींदी त डेफिनेटली कार असांजी थींदी। मतिलबु ही हुनजी कंपोज़िशन आहे इंजन, ऐं ही हिन जो इंस्टेंस आहे। इंस्टेंस मतिलबु हुनजो जेको नेम आहे उन जे थ्रू असां इनहेरिटेंस, छो त हेडिंग थियल आहे ही असांजी इंजन, त इंजन असां डायरेक्टली कार त आहे पर कहिड़ी आहे, उहा हुंडा आहे या सिविक आहे, जेका बि हूंदी उनखे असां हिन तरीक़े सां चेक करे सघूं था। एसोसिएशंस छा थींदा आहिनि, एसोसिएशंस मतिलबु ईअं चई सघंदा रिलेशनशिप हूंदा आहे बिटवीन ऑब्जेक्ट्स में। मतिलबु पाण में रिलेशन डायरेक्शनल बि थी सघनि था ऐं बिल डायरेक्शन बि चई सघूं था या यूनि डायरेक्शनल बि चई सघूं था। जीअं ॾिसो हिते असांजा एसोसिएशंस हूंदी आहे 1 to 1, 1 to many, many to 1 एंड many to many। ही पाण में रिलेशनशिप थियल हूंदो आहे हिननि जो, उनखे असां एसोसिएशंस चवंदा आहियूं। एग्रीगेशंस छा थींदा आहिनि, एग्रीगेशंस एक्चुअली हूंदा आहिनि लाइफ साइकिल ठहियल हूंदा आहिनि। लाइफ साइकिल सां मतिलबु आहे जॾहिं बि असां कंहिं बि वैल्यू खे या कंहिं बि ऑब्जेक्ट खे यूज़ करायूं त उनखे रीयूज़ कराए सघूं था ऑब्जेक्ट खे। वाई यूज़ ऊप असां छो यूज़ कंदा आहियूं, ऊप मतिलबु असांखे जेको फैसिलिटेट कराईंदो आहे उहो हूंदो आहे रीयूज़ेबिलिटी, एक्सटेंडेबिलिटी एंड फ्लेक्सिबिलिटी हूंदी आहे असांजी ऑब्जेक्ट्स जे थ्रू। या ऑब्जेक्ट क्लासिस हूंदा आहिनि, इनहेरिटेंस, पॉलीमॉर्फिज्म, टेम्पलेट्स हूंदा आहिनि, या असांजा डिज़ाइन पैटर्न्स हूंदा आहिनि।
बेनिफिट्स आहिनि ऊप जा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि, जीअं मिसाल तौरु मॉड्यूल स्केलेबल आहे, एक्सटेंडेबल आहे, रीयूज़ेबल आहे, मेंटेनेबल आहे, मतिलबु असांजा ऊप जा बेनिफिट्स आहिनि। ऐं मॉड्यूल असांजो कॉम्प्लेक्स प्रॉब्लम हूंदो आहे, उनखे असां सिंपल स्ट्रक्चर जे थ्रू यूज़ करे सघूं था। ऑब्जेक्ट जेके हूंदा आहिनि उन्हनि खे यूज़ करे सघूं था सॼे प्रोग्राम में, कोड खे असां रीयूज़ करे सघूं था ऐं असां ईज़ीली मॉडिफाई बि करे सघूं था ऐं अपेंड करे सघूं था कोड खे कंहिं ॿिए सां, मतिलबु कनेक्ट करे सघूं था, अफेक्टिंग करे सघंदा था, ऐं कोड ब्लॉक्स ठहियल हूंदा आहिनि। प्रोवाइड्स कराईंदो आहे सिक्योरिटी थ्रू द इनकेप्सुलेशन एंड डेटा हाइडिंग, असांखे प्रोवाइड कराईंदो आहे सिक्योरिटी इनकेप्सुलेशन एंड हाइडिंग कराईंदो आहे। बेनिफिशियल कोलैबोरेशन एंड डेवलपमेंट हूंदा आहिनि कहिड़ा, असांजा लार्ज ऑब्जेक्ट डिवाइडेड इनटू ग्रुप्स में, जीअं डीबगिंग असां ईज़ी करे सघूं। हे कुझु एग्जाम्पल आहे जेके असां फेज़िस ऑफ C++ एडिट कराईंदा आहियूं। प्री प्रोसेसर हूंदा आहिनि, कंपाइलर हूंदा आहिनि, लिंक हूंदा आहिनि, या असांजो लोड हूंदो आहे, या असांखे एग्जीक्यूट कराईंदो आहे। साॻे तरीक़े सां ॾिसो हिते असां एडिटर हूंदो आहे, प्रोसेसर असांजो डिस्क, कंपाइलर डिस्क जे थ्रू कराईंदो आहे, लिंकर बि असांजो डिस्क में अंदरि, लोडर असांजो मेमोरी जे अंदरि हूंदो आहे, ऐं CPU लास्ट में उन्हनि खे रन कराईंदो आहे। ही असांजो बेसिक इंट्रोडक्शन ऐं कुझु असांजूं बेसिक शयूं हुयूं C++ में। अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे त शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। थैंक यू फॉर वॉचिंग।